सिंध काबीना सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे चार्टर ऑफ डिमांड ते कमेटी क़ाइम करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सरकारी मुलाज़िमनि जे बैंकवेल फंड बाबति नोटिफिकेशन मॉडल कमेटी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मुतालबनि जे हवाले सां पंहिंजी सिफ़ारिशूं काबीना खे पेश कंदी। कच्ची जे धाड़ेलनि लाइ हथियार फिटा करण वारी पॉलिसी बि मंज़ूर। कामयाब ऑपरेशन्स खां पोइ केतिरनि ई धाड़ेलनि रज़ाकाराणे तौरु सरेंडर करण ते राज़िपो ज़ाहिर कयो आहे। हथियार फिटा कंदड़ ॾोहारनि जे कुटुंबनि खे मुआशी तहफ़ुज़ समेत सिहत तोड़े तालीम ऐं पेशेवरानी तरबियत फ़राहम कई वेंदी। काबीना कणिक जारी करण जी पॉलिसी बि मंज़ूर करे वरिती। 100 किलोग्राम कणिक 9,500 रुपयनि में जारी करण जो फ़ैसिलो। काबीना सिंध इंफ्रास्ट्रक्चर ॿीहर उगाड़ण ते इतफ़ाक़ करे वरितो। LBOD जी डेली वेजिस मुलाज़िमनि खे मुस्तक़िल करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। मरियम नवाज़ जे बयान ते पीपल्स पार्टी जो सेनेट क़ौमी असेंबली जे इजलास मां वॉकआउट। को बि सूबो कंहिं जी जागीर नाहे। माण्हुनि जी तस्वीर करे इतिहाद नथो हलाए सघिजे। हिन वक़्तु तमामु ॾुखियो वक़्तु आहे। सूबाई कार्ड खेॾण खां पासो कयो वञे। पीपल्स पार्टी खे केतिरा ई ख़दशा आहिनि। वफ़ाक़ खे इस्तेकाम जी ज़रूरत आहे। मुआफ़ी घुरण सां इज़त में घटिताई नाहे थींदी। जेकॾहिं असांजी लीडरशिप खां मुआफ़ी न थी वठी सघिजे त सेनेट में असां वॾी जमायत आहियूं। PP सेनेटर श्री रहमान जो सेनेट में ख़िताब। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर ताड़ जो चवणु आहे त एहतजाज करणु हर कंहिंजो हक़ आहे। सियासत में नरमी गर्मी हलंदी रहंदी आहे। ऑपोज़िशन खे वधीक ख़ुशि थियण जी ज़रूरत नाहे। कंहिं जी दिलि आज़ारी थी आहे त मूंखे तकलीफ़ आहे। इहो न थियणु घुरिजे। पाणी जी विच मुआइदे तहत थींदी। पीपल्स पार्टी जे MNA राजा परवेज़ अशरफ क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे चयो आहे त असां वफ़ाक़ खे कमज़ोर करण वारा न पर पाकिस्तान खपे जो नारो हणण वारा आहियूं। जेसिताईं पंजाब तरफ़ां मुतमइन नथो कयो वञे तेसिताईं कंहिं बि कार्रवाई में हिसो वठणु। सदर आसिफ अली ज़रदारी सिंध ऐं पंजाब हुकूमतुनि में छिकताण ते वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां फ़ोन ते राबितो करे खेसि कराची तलब करे वरितो। मुलाक़ात में सूरतहाल जो जाइज़ो वठी छिकताण खे घटाइण लाइ क़दमनि ते मुशावरत कई वेंदी। बोर्ड मुतासिरनि जी महरूमियत ते सियासत करणु इंतहाई शर्मनाक अमल आहे। असांजो साफ़ ऐं सिधो मुतालबो आहे त बयान न ॾियो। बोर्ड मुतासिरनि जी अमली मदद करियो। ॾखण पंजाब जो अवाम इमदाद लाइ वांझाए रहियो आहे। पंजाब हुकूमत फोटो सेशन में रुधल आहे। पंजाब में न घर ठही रहिया आहिनि ऐं न ई वरी सोलर पैनल मिली रहिया आहिनि। रुगो भाषण ॾिना पिया वञनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो पंजाब जी इत्तलात वारी वज़ीर उस्मा बुखारी जे बयान ते रद्द अमल संदो चवणु आहे त सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि लाइ 1 किला घर ठाहे रही आहे। इहो मंसूबो संदन अख में कंडे जियां चुभे पियो। पीपल्स पार्टी पंजाब जी इत्तलात वारी वज़ीर उस्मा बुखारी जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। PP सेंट्रल पंजाब जे सेक्रेटरी इत्तलात शहज़ाद सईद चीमा चयो आहे त उस्मा बुखारी प्रेस कॉन्फ्रेंस में पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम लॻाया। 25 सेप्टेम्बर ते मरियम नवाज़ पीपल्स पार्टी जी लीडरशिप ख़िलाफ़ सख़्त ॻाल्हियूं कयूं। बोर्ड मुतासिर अञा बि ॾुखियाईनि में आहिनि। असांखे नफ़रत जी सियासत करणु न सेखारियो पियो आहे। छा मुल्तान डेरा गाज़ी खान ऐं लोधरा पंजाब जो हिसो न आहिनि। आसिफ भुट्टो ज़रदारी ते बि इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं इतिहादी नाहिन कंदा। पीपल्स पार्टी पंहिंजो रद्द अमल ॾियण जो हक़ रखे थी। अली कासिम गीलानी जो चवणु आहे त असां सभिनी भाइरनि जी सिक्योरिटी वापसि वरिती वई आहे। अली हैदर गीलानी तालिबान जे कब्ज़े में रहियो हाणे बि संदसि ज़िंदगी खे ख़तरो आहे। सिक्योरिटी वापसि वठण जे सबब जी बि ख़बर आहे। असां उन ते एहतजाज कंदासीं। सिक्योरिटी वापसि वठणु सियासी इंतकाम जो हिसो आहे। पाकिस्तान ऐं मलेशिया विच में मज़बूत ऐं भाइराणा लाॻापा आहिनि। ॿई मुल्क गॾिजी कमु कनि त असां IMF खे हमेशह लाइ ख़ुदा हाफ़िज़ चई सघूं था। असां IMF खां मईशत खे सहारो ॾियण लाइ कर्ज़ वठणो पियो। मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइणो आहे। IT इलेक्ट्रॉनिक्स ऑयल एंड गैस समेत ॿियनि शोबनि में सहकार जा वधीक मौक़िया मौजूदु आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में सियाहत खे हथी वठाइण जी ज़रूरत आहे। सियाहत खे हथी वठाइण गेम चेंजर साबित थींदो। पाकिस्तान सियाहत जे शोबे में मलेशिया खे आछ करे थो। मुआशी इस्तेकाम लाइ IMF प्रोग्राम इंतहाई अहम आहे। पाकिस्तान केतिरियूं ई ज़रई शयूं मलेशिया ॾांहुं मोकिले थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कोलालमपुर में पाकिस्तान मलेशिया बिज़नेस फोरम खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं मलेशियन हम मुंसिब अनवर इब्राहिम विच में मुलाक़ात। वापार सीड़पकारी तालीम ऐं टेक्नोलॉजी जे शोबे में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। इतफ़ाक़ लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण जे अर्ज़ जो वर्जाउ।
मलेशियन वज़ीर-ए-आज़म मलेशिया जी यूनिवर्सिटीज़ में पाकिस्तानी माहिरन ऐं शागिर्दनि जे किरदार जी बाखाण। संदसि चवणु आहे त मलेशिया पाकिस्तान मां चांवरनि जी इम्पोर्ट में इज़ाफ़ो कयो आहे। गोश्त जी इम्पोर्ट में बि दिलचस्पी ज़ाहिर करे रहियो आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, साइंस, इंजीनियरिंग ऐं रियाज़ी जे शोबनि में सहकार लाइ हिमत अफ़ज़ाई कई आहे। ॿई मुल्क गज़ा में फ़लस्तीन ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारे रहिया आहिनि ऐं चाहिनि था त फ़लस्तीनी अवाम जूं ॾुखियायूं ख़तमु थियनि। दहशतगर्दी ते कंट्रोल लाइ पाकिस्तान सां हर मुमकिन सहकार कंदासीं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ मलेशिया सां तरक़ियाती मनसूबनि में गॾियल सहकार वधाइण जो ऐलान कंदे चयो आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में बहितरीन ऐं पुराणा लाॻापा आहिनि। पाकिस्तान मां $20 करोड़ जी हलाल गोश्त जी एक्सपोर्ट जे फ़ैसिले जी आजियां करियूं था। वक़्त सां गॾु वापार खे वधायो वेंदो। पाकिस्तान जा केतिराई शागिर्द मलेशिया में तालीम हासिल करे रहिया आहिनि। ॿई मुल्क गॾियल मनसूबनि ज़रिए मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण जा ख़्वाहिशमंद आहिनि। मिस्र जे शहर शर्मुल शेख में गज़ा जंगबंदी बाबति ॻाल्हियुनि जी शुरूआति। अरब मीडिया मौज़िब इसराइल ऐं हमास जे वफ़दनि विच में सिधी रीत ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अॼोकियुनि ॻाल्हियुनि में अमेरिका जो वफ़द शामिल नाहे। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पीटीआई अॻवाननि उमर अयूब, शेख वकास सकरम ऐं ज़रताज गुल खे गिरफ़्तार करे अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। पीटीआई अॻवाननि ख़िलाफ़ संगजान जलसे केस जी ॿुधणी। जिन्ही अॻवाननि जा गिरफ़्तारी वारंट जारी। अदालत उमर अयूब जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ॿुधणी दौरान पीटीआई अॻवान सरदार मोहम्मद मसरूफ़ खान, आमना अली ऐं एडवोकेट मुर्तज़ा तरबी अदालत में पेश थिया। केस जी ॿुधणी 20 अक्टूबर ताईं मुलतवी। सिंध हाई कोर्ट सखर डिवीज़न जे पुलिस एहलकारनि जी भर्तियुनि खे कलअदम करार ॾेई छॾियो। पुलिस भर्तियुनि में बेज़ाब्तगियूं ज़ाहिर थियण खां पोइ हुकूमत पारां जोड़ियल मेरिट लिस्ट ख़तम। सखर बेंच पारां डीआईजी शिराज अली ऐं 3 ज़िलनि जे एसएसपीज़ ते ॿधल कमेटी जोड़े नए सिर इंटरव्यूज़ वठण जो हुकुम। आईबीए सखर पारां वरितल टेस्ट बरक़रार हूंदी। अदालत हुकुम ॾिनो आहे त भर्तियुनि जा समूरा ऑर्डर कलअदम करार ॾिजनि था। टेस्ट पास उम्मीदवारनि खां महीने अंदरि नए सिर इंटरव्यू वठी रिपोर्ट जमा कराई वञे। अरबी समुंड में मौजूद सामूंडी तूफ़ान शक्ति कमज़ोर थियण लॻो। मौसमियात खाते मूजिब सामूंडी तूफ़ान कराची खां अटकल 910 किलोमीटर परे आहे ऐं 24 कलाकनि दौरान तूफ़ान वधीक कमज़ोर थियण खां पोइ डिप्रेशन में तब्दील थी वेंदो। तूफ़ान जे मर्कज़ भरिसां हवा जी रफ़्तार 80 खां 90 किलोमीटर फ़ी कलाक ताईं आहे। तूफ़ान जे असर हेठि सिंध ऐं बलूचिस्तान जे सामूंडी इलाइक़नि में हल्की बरसाति जो इम्कान आहे। समुंड में छोलियूं बुलंद थियण सबबि मुहाणनि खे 7 अक्टूबर ताईं ऊन्हे समुंड में निज वञण जो मशवरो। आवाज़ टीवी जे शहीद एंकर पर्सन इम्तियाज़ मीर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जा कलम धणी सरापा एहतजाज। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि। शहीद बेनज़ीर आवाज़ सखर ऐं लाड़काने डिवीज़न में साफ़ी सियासी समाजी कारकुन जा एहतजाजी मुज़ाहिरा। शहीद इम्तियाज़ मीर जो क़त्ल साफ़ जो क़त्ल करार। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरी कानून जे कटड़े में आणण जो मुतालबो। मलीर जे इलाइक़े जमाल इब्राहिम में शहीद इम्तियाज़ मीर जे पोइरनि सां उज़रख़्वाही जो सिलसिलो जारी। वारे में बाज़ार मां फुल लुट वारे वाक़े ख़िलाफ़ दुकानदार इत्तेहाद जे सॾ ते ॿिए ॾींहुं बि शटरबंद हड़ताल, कारोबार बंदि। शहरनि ऐं दुकानदारनि जो फाज़िल राहू चौक ते एहतजाजी धरणो। आईजी सिंध ऐं ॿियनि आला अमलदारनि खां बदअमनी जो नोटिस वठी धाड़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण ऐं शहरनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो। दाल दिगारी मां 2 ख़िताबी पुरस्कार नमूने गुम। वारसनि पारां अगवा जो शख़्स ज़ाहिर। गुड़ गुलाम हैदर लिगारी वासे अल्लाह रखियो ऐं हमादुल्ला लिगारी मदरसे खां वापसि ईंदे गुम थी विया। ॻोल्हा बावजूद नींगरनि जो पतो न पइजी सघियो। वारिस सख़्त परेशान। ख़दशो आहे त नींगरनि खे अगवा कयो वियो आहे। एसएसपी घोटकी नोटिस वठे नींगरनि जी ॻोल्हा में मदद करे। वारसनि जी अपील। सिंध हाई कोर्ट सिंध बार काउंसिल जे इलेक्शन में नामज़दगी फीस 2 लाख रुपया करण बारो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो। सिंध बार काउंसिल जी चूंड में नामज़दगी फीस जी तकरार बाबति उम्मीदवार वसीम शेख जे दरख़्वास्त ते ॿुधणी। दरख़्वास्तदार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त बार काउंसिल नामज़दगी फीस 50,000 मां वधाए 2 लाख रुपया फी उम्मीदवार करे छॾी आहे। बार जा मेंबर वकीलनि जे सुधार ऐं बहबूद लाइ चूंडिया वेंदा आहिनि। वधीक फीस वठणु नामुनासिब आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ताईं सिंध बार काउंसिल खे नामज़दगी फीस ओगाड़े खां रोके छॾियो आहे। जवाब त ॿुधणी 13 अक्टूबर ताईं मुलतवी।
ऐं फ्रांसीसी वज़ीर आज़म उहिदो संभालण जी 6 ॾींहनि खां पोइ इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। सदर मैक्रोन तरफ़ां संदसि इस्तीफ़ा मंज़ूर। सेप्टेंबर में ई फ्रांसीसी वज़ीर आज़म पार्लियामेंट मां एतमाद जो वोट वठण में नाकाम थियण खां पोइ 10 सेप्टेंबर ते सदर पंहिंजे ॿिए साथी दिफ़ाई वज़ीर खे नओं वज़ीर आज़म नामज़द कयो हो।